न्यूज़ में भली कार ऐं आहियां संझा सैयद ऐं आऊं आहियां बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरूं। सुप्रीम कोर्ट के फ़ैसिले की कापी मिलण खां पोइ वज़ीर-ए-आज़म ख़िलाफ़ एतमादी रिथ ते वोटिंग लाइ क़ौमी असैम्बली जो इजलास सुभाणे सुबुह जो 10:30 वॻे थींदो। इजलास जी 6 नुकाती एजेंडा जारी बेतमादी रिथ जो ठहराउ एजेंडा में चौथे नंबर ते शामिल। स्पीकर असद कैसर सुप्रीम कोर्ट के फ़ैसिले खां पोइ पंहिंजो 3 अप्रैल वारो हुकुमनामो वापसि वठी छॾियो। इजलास मुलतवी करण वारो आर्डर वापसि करण लाइ नोटिफिकेशन बि जारी कयो पियो। लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड तारिक खान वफ़ाक़ी काबीना पारां मुबैना धमकी जे ख़त वारे मामले जी जांच लाइ जोड़ियल कमीशन जी सरबराही खां मुअज़्ज़ल करे छॾी। संदसि चवणु आहे त हुकूमत लेटरगेट कमीशन जी सरबराही लाइ संदसि नालो तजवीज़ कयो हो। ज़ाती मसरूफ़ियतनि सबबि कमीशन जी सरबराही नथो करे सघे। वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान अपोज़िशन जो भरपूर मुक़ाबिलो करण जो फ़ैसिलो करे वरितो। पार्लियामानी कमेटी क़ौमी असैम्बली तां इस्तीफ़ाऊं न ॾियण जी तजवीज़ ॾेई छॾी। PTI अवामी राब्ता मुहिम तेज़ करणु, समूरनि ज़िलनि में जलसा करणु ऐं अवाम खे हुकूमत ख़िलाफ़ साज़िश बाबति एतमाद में वठण जो फ़ैसिलो करे वरितो। इमरान ख़ान जो चवणु आहे त शहबाज़ शरीफ़ वास्कोट ऐं शेरवानी न पाए सघंदो। असां केॾांहुं बि इस्तीफ़ा ॾियण जो मतिलबु साज़िश कामयाबु बणाइणु बराबरि हूंदो। हू कंहिं बि सूरत में हुकूमत किराइण वारी साज़िश कामयाबु थियण न ॾींदो। सुप्रीम कोर्ट हाउस पेंडिंग ते कुझु बि न चयो ऐं पंहिंजे फ़ैसिले में धमकी वारे ख़त ते बि ॻाल्हि न कई।